यासीन वल क़ुरानिल हकीम। लक़बनि सां अल्लाह से यादि कयो आहे। असां ऐं तव्हांखे अदब सेखारियो। अॼोकी जेका आहे त मूं तव्हांजे साम्हूं पढ़ी, हिन में अल्लाह ताला पंहिंजे रसूल खे 4 लक़ब ॾिना। या अय्युहन नबी, ओए मुंहिंजा महबूब नबी, इन्ना अर्सलनाक शाहिदा, तोखे मूं शाहिद करे रवानो कयो आहे। शाहिद जेको शाहिदी ॾे। हाणे हिन जूं ॿ मानूं आहिनि। हिकिड़ी माना असीं करियूं था, ॿी माना हो हमरा कनि था। शाहिद जी माना शाहिदी ॾींदड़। शाहिदी उहो ॾींदो आहे जेको सरज़मीन ते मौजूदु हुजे। माना नबी हाज़िर नाज़िर आहे, तॾहिं त शाहिदी ॾींदो। पोइ हिते हूं धक कापारी क़ुरान में बीठो आहे नबी खे अलाह जी शाहिद चए। शाहिद हुनखे चइबो आहे जेको शाहिदी ॾे। शाहिदी उहो ॾींदो जेको सरज़मीन ते हुजे। माना नबी हर जाइ ते क़ुरान में साबित आहे। असीं चवंदा ठीकु आहे, हिते ब्रेक आणो, थोरो हेॾा होॾा न वञो। हलो वरी क़ुरान जी ॿी आयत था पढ़ूं। हाणे हुन ॿिन्ही खे मिलाए पोइ माना कढो। वकज़ालिक जअलनाकुम उम्मतन वसतन लितकूनू शुहदा अलन्नास वयकून अर्रसूलु अलैकुम शहीदा। अल्लाह जे क़ुरान में फरमायो, हिन पूरी उम्मत खे अल्लाह से चवे थो, मूं तव्हां सॼी उम्मत खे शाहिद बनायो। हीअ सॼी उम्मत शाहिद आहे। हाणे आमी जेके बि मुस्लमान वेठा आहियो, ॿियो कलमो शहादत जो तव्हांखे अचे थो? अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहू ला शरीक लहू व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहू व रसूलुहू, इहो ॿियो कलमो आहे। हाणे हिन जी माना करियो सिंधी में। आऊं शाहिदी थो ॾियां त अल्लाह खां सवाइ ॿियो को बि इबादत जे लाइक़ु कोन्हे। आऊं शाहिदी थो ॾियां त मुहम्मद अल्लाह जो सचो रसूल ऐं हुनजो बानू आहे। हे शाहिदी ॾियो था? शाहिदी ॾियो था न? पोइ अलाह साईं खे ॾिठो आहे तव्हां? पोइ हाणे ॾिठे ते कीअं पिया शाहिदी ॾियो? माना हाणे ॾिठे ते बि शाहिदी ॾिबी आहे। असां त अलाह साईं खे बि कोन ॾिठो, रसूल खे बि कोन ॾिठो, पर पोइ बि शाहिदी था ॾियूं त अलाह बि आहे, रसूल बि आहे। हाणे ॾिठे ते पिया शाहिदी ॾियूं। छाजे करे त कॾहिं कॾहिं ॿिए माण्हू जे चवण ते बि शाहिदी ॾिबी आहे। असां अल्लाह जे तौहीद जी, मुहम्मद मुस्तफ़ा जे रसालत जी, जन्नत जी, जहन्नम जी, नबियनि जी, मलाइकनि जी, पुलसरात जी, हौज़ कौसर जी, सभ जी शाहिदी ॾियूं था। छो त असां वटि शाहिद मुहम्मद मुस्तफ़ा जहिड़ो नबी आयो आहे, उन असांखे ॿुधायो। तॾहिं असीं उन जे ज़बान ते एतबार करे शाहिद थी बीह रहियासीं। अण ॾिठे ते ये पूरी उम्मत शाहिद आहे। पोइ हीअ सभु हाज़िर नाज़िर आहिनि। हींअर आवां ख़बर आहे घर छा बि थी हाज़िर नाज़िर आयो? ॿुधायो माना अहिड़ी कर जेका तोखे गले में न पवे। हा, असल मसइलो छा आहे? इहो मंज़र क़यामत जो आहे। क़यामत जॾहिं आदम अलैहिस्सलाम खां वठी ईसा अलैहिस्सलाम ताईं जेके बि नबियुनि जूं उम्मतूं हूंदियूं, उन्हनि खे अलाह से घुराईंदो। पोइ अलाह से हुन खां पुछंदो त ॾियो ख़बर तव्हां वटि दीन पहुतो, पैगाम पहुतो, तौहीद पहुती, लेकिन असां वटि साईं केरु माण्हू आयो ई कोन, केरु ई कोन। अलाह साईं अॻियां क़यामत जे ॾींहुं नबियुनि जे रूबरू कूड़ हणी बीह रहो। असां वटि केरु आयो ई कोन। अलाह साईं नबियुनि खां पुछंदो आहे, ॾियो ख़बर, हे त मञनि ई कोन था। अव्हांखे मूं नबी बनाए मोकिलियो, तव्हां हिननि ताईं पैगाम पहुचायो या कोन पहुचायो? जिते असां पहुचायो। हाणे अलाह साईं खे सॼी ख़बर आहे त नबी सचा आहिनि, हे कूड़ पिया हणनि, पर रब वेठो आहे अदालत जी कार्रवाई ते। रब पंहिंजे इल्म ते फ़ैसिलो कोन थो करे। रब जेकॾहिं पंहिंजे इल्म ते फ़ैसिलो करे त बि मर्ज़ी आहे मालिक आहे। क़यामत जे ॾींहुं लीको कढी ते हिन पघार हलो जन्नत में, हिन पघार हलो जहन्नम में, रब खे केरु चवंदो? पर रब पंहिंजे इल्म ते फ़ैसिलो कंदो ई कोन। रब बाक़ाइदे कांटो रखंदो, चोर थींदी, अदालत जी कार्रवाई पूरी थींदी, शाहिद पेश थींदा, इज़राइल पेश थींदो, जिब्राइल पेश थींदो, मलकुल मौत पेश थींदो, मुनकर नकीर पेश थींदो, सभु मलाइके ईंदा, हाज़िर बाक़ाइदे शाहिदियूं गवाहियूं। माना क़यामत जे ॾींहुं रब इहा ॻाल्हि ॾेखारींदो सभिनी खे त आउं इंसाफ़ पियो करियां, बेइंसाफ़ी कोन पियो करियां। रब पंहिंजे इल्म ते त फ़ैसिलो कंदो ई कोन। इन करे नबियुनि खां पुछंदो, तव्हां पैगाम पहुचायो? हाजी असां पहुचायो। हे त मञनि ई कोन था। हाणे तव्हां शाहिद पेश करियो। अलाह साईं नबियुनि खां शाहिद वठंदो।
वो नबी जेके बोंदा से वरी हिन उम्मत के वठी वेंदा मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि उम्मत के वठी वेंदा हलो असांजे पारां हली शाहिदी जो या गाल तो करे कुरान में आऊं मु तहां के शाहिद बनायो आ वो ये उम्मत नबीन जे पारां शाहिद थींदी क़यामत जडी या अल्लाह हो हमरा कूड़दा कने नबी सब सचाई नबीन पैगाम पहुंचायो तो वो कावड़ जी बोला पैरों का जी हमरा में कावड़ जी बोला सही हे पछाड़ी में आया असाने जमाने में हुआ ही ये तो आखिरी उम्मत है आया ही पछाड़ी में शाहिदी की क्या थी वही अल्लाह से असा का पूछंदो जो खबर शाहिदी का जो आया अब पछाड़ी उन्होंने टाइम में कोन हुआ शाहिद क्या बीठा नबी जे पारा खैर ता है वो ये उम्मत सब गडी चवंदी हाओ असी बराबर पछाड़ी आया वासी पर आखिर में तहां जो महबूब कायनात जो सरदार सगनी नबी जो इमाम हजरत मोहम्मद मुस्तफा आयो उन कुरान दिनो उन सब हकीकत बयान थियला तो नबी भी सच्चा असा के तहां जे महबूब नबी बुधायो वो अल्लाह ताला वरी पंहिंजे महबूब नबी के घुराईंदो तो दे खबर तुम्हारी उम्मत है गालियूं पई करे सच्ची है वो असा जो नबी वरी असा जे मथा शायद थी बींदो तो मुंहिंजी उम्मत सच पई चवे नबी सब सच्चा फैसलो क़यामत जदी मोहम्मद पाक जे शाहिदी ते टुटंदो इन करे फरमाई मु तो शाहिद करे मोकलियो हां कुरान जी सभई आई तो मिलाए कोई मसलो कटबो इए थल्लो रली दिसी बंदूक ना मना मानू न होजन को व्याणे वनी लगन गोली हुकुम ने दियो हाय नबी अल्लाह ने शाहिद बना मोकलियो लकब नहीं बशीर तू खुशखबरी नहीं नहीं मुबशिर नहीं इन करे अल्लाह के रसूल फरमायो उम्मत के खुशखबरी दी जा रब जे रहमत में नाम में न कजा उम्मत के रब बख्शण हारा यसरा वला तो असरा दीन के आसान करे पेश कजा दीन मुश्किल करे पेश न कजा उम्मत ला आसानी पैदा कजा उम्मत के मुझे रहमत जा आसरा मिजा उम्मत के मु रब का मायूस न कजा यो मौलवी ने वाइदन के वाइदी लेकिन अजकल जा उनन के सबक सिखारे दियो सुभान अल्लाह हां होशियार जो नमाज न तो नमाज कोन पढ़ी किसी मथे में सूरा वही पढ़ सही जेल में सूरा डॉक्टर चवंदा था रुको न कर अड़ा कुर्सी रखी दियो कुर्सी ते वही पढ़ सही कुर्सी दे वही न तो सका जख्म थी पे लेटी पढ़ इशारा ना पढ़ रुको इशारा करे छड सही अखी की ऑपरेशन कराया पानी की बंदशा खैरा आलो हाथ मोता घुमाई छड वुजू थी गयो हल हल नमाज पढ़ सही थर में बैठो या 25 किलोमीटर पानी परया मथो मेरो तड़की करया खैरा तयम्मुम करे छड वुजू थी वेंदो तड़प लई वेंदो हल नमाज पढ़ी सही अतया तो रह गयो मीरा काते ते भूल जी तो गणते जा घर बनी मुडी हुई अतया तो रह गयो कोई है आलियो तो मीरा काते बे हान सा करया कुछ को न थी तो पछाड़ी डंडे जा बसजदा दे कम तौर थी वेंदो आसानी पेश कजा उम्मत ला सही रोजो रखो भुलजी वे आयस घर फ्रिज खोले लीटर दी बोतल कदी पी जरी अरे खैरा पानी पके फाबियो रोजो तो जो कायम या कुदरत वाले तो नी दावत कई की मुर्स कमजोर थिया भले धक वटे रोजो तो कायम दीन आसान करे पेश कजा मुश्किल करे दीन पेश न कजा रब जी रहमत मान के उम्मीद दिया होए तोजा गुनाहगार जी हां तोजा गुनाह वणन जे परन जे तरह वजन तोजा गुनाह वारी जे जरन जे तरह वजन तोजा गुनाह मीह जे कतरन जे तरह वजन तोजा गुनाह जानवरन जे जिस्म ते वारन जे तरह वजन तब नाम में न थी जी ला तक न तुम रहमत अल्लाह जो बख्श करे तो सो इनन सबनी का वडो तो इनन सबनी का वडो हां रब बख्शण हार आने के रब जे रहमत में नाम में न थी का आओ मौलवी या काम के तो नहीं बड़े प्रोटोकॉल सम के वठी आया खतीब पाकिस्तान बे बाक मुनादरे इस्लाम फलाणो जीरो डिगड़ो जीरो हम के बड़े लकबर न हम एकड़ो मानू थे के फ्री जे पांडे मो जैसे मौलवी साहब एकड़ो 100 रुपया तो दे तो वरी कुत्ते कन्ने वधा वरी बेडी घूम के फिरी जी तो मौलवी साहब 100 रुपया दे और वो खुतबे वाली लठ में
दींदो मौलवी वायदे न वडा न करे पर 100 रुपया डेली वठे तो कोन दींदई हल वडेरे वठ वञ तो माई बीमार है 500 रुपया दे दवा तो वठा वडेरे 500 रुपया देना बदी छड़े वरी वञ तो वडेरा अटो खुटी 1000 रुपया दे 1000 कदी नहीं तेडी छड़े वरी वञ तो वडेरा 500 रुपया दे सिंधरी मेड़ दे दो वञा वडेरे रो बंदूक दे आरा तई तो ये कोन दींदई हजो गाड़ी दींदई धक्का खाईंदा मन जे दरवाजन ता केर कोन दींदवे यो दर हिकड़ो जेको 24 कलाक खुलो पियो कसम खुदा जो 1000 दफा रोज जेके 1000 दफा रोजानी माफी वठाणी दे न तो रसूल तो फरमाए तो एडो रब खुश तो थी जेड़ो विन्याई न मां के बच्चो मिली वने एतरी मां खुश कोन थी जेतरो रब तो खुश थी हां ने करे रब जे रहमत वनो में न थियो हर रसूल बशीर आयो खुशखबरी दींदड़ आयो जन्नत में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वेठा हुआ पांच अगर फरमायो अबू बकर वेठो है हज़रत उमर साईं वेठो अबू बकर तो खुशखबरी बुधायो और रसूलुल्लाह फरमायो क्या मददी अल्लाह तबारक व तआला मुझे उम्मत में एकड़ी मुठ भरे जन्नत में उछलींदो बिना हिसाब किताब हलिया वेंदा उन में 3 लाख माण्हू हूंदा तो हज़रत अबू बकर सिद्दीक़ के से अन्या वधायो अन्या कुछ वधायो हां वरी रसूलुल्लाह ने दुआ करी अबू बकर मुबारक ने दुआ कबूल थी हुई 3 लाख ॿिया पर रब मंजूर कया 6 लाख थी वरी हज़रत अबू बकर माठ न कर सही अन्या कुछ वधायो अन्या कुछ वरी साईं जन दुआ करी लख वधंदे अबू बकर माठ न करे सही अन्या वधायो सही अन्या वधायो तो हज़रत उमर पास में बैठो सो वरी हज़रत अबू बकर से काल दी मत कर बस घणी क्या अन्या वधायो तो हज़रत अबू बकर साकी उमर तुझे घर नुकसान तो वने रसूल जी रहमत जब से मिया रब के माफ करे जन्नत में सब मुसलमान के मिले तो के तकलीफ कड़िया क्या हमके सजी खबर ये न तोरा बुक तो को नमाज अकेले कोन पढ़ो मस्जिद में मलो अकेलो बिठो तो छट तो कुछ मानू नमाज में तो पढ़न सुभान अल्लाह न तो सब पे न बुक जे असर दे था वो नमाज अकेले को नहीं रब बख्श डाला है सही कासिम साहब रहमतुल्लाह अलैहि वाइज में बुधाई जावा तो 70,000 बाना बिना हिसाब किताब जे जन्नत में विंदा उए बे एदात मकबूल तरीन अल्लाह जा प्यारा बाना हुंदा जो हिकड़े जी सिफारिश 70,000 ॿिया छुटंदा 70,000 सुबाणी के मास्टर खां ओ पुरानो को रिटायर मास्टर जो उन का हिसाब करा जा अॼुकल्ह जा जेके भर्ती थियल ने इडू बिडू 5 टनो 13 मको मजनू हिंदुस्तान में इन्हनि जो कुछ कोन थो अचे पुराण में मास्टर जो ने हिसाब कराए तो 70,000 दर्जा 70,000 हिसाब मानो जो 3 अरब 90 करोड़ इंसान बिना हिसाब किताब के जन्नत में वेंदा 3 अरब 90 करोड़ है ना उम्मत जा आया असर जन्नत जो असर आए ना हां तो सब जे कने अल्लाह ताला नंद मोकले छड़े तो मौलवी ने घरा करो इंसान वेंदो सब जन्नत में आया जन्नत में कम न को का वांदा ही वांदा ऑटोमेटिक सा जिक्र जारी हुंदो जी हियर सा खणो छडियो पिया ऑटोमेटिक ती जन्नत में ऑटोमेटिक जिक्र हुंदो जो पियो हलंदो सुभान अल्लाह बाकी न को नमाज न को रोजो न को हज न को ज़कात कुछ भी को न खाओ पियो 70 माइयो ने पिया लस्तू कयो ये दुनिया जा मूड़े नसी ता मत घणी छडिया दुनिया जा गुड़े दिसी दुनिया जा है मेला दिसी तवा जन्नत के विसायो तैयारी करो जो असी सब उम्मीदवार रही हां जन्नत हो दुखिया पर हो सफा सवाली दुखी भी डाटी है सवाली तो सफा सवाली सुभान अल्लाह हाने चम तो दुखी करे बुधाया तो सवाली करे बुधाया सवाली करे बुधाया सवाली करे तो बुधाया हमरा जना सवाली करे मैदान औरत में काफर बीठो मुसलमानों दा बड़े को ओछ तो ने दिल में ख्याल आए तो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या रसूलुल्लाह जेके ने मुसलमान थिया त गुंजाइश आए अल्लाह के रसूल फरमाए हां तो के मौका भरे मुसलमान थी उते कलमो भरे मुसलमान थियो
मुसलमान थियण खां पोइ रसूल खां तो पुछे सही हाणे आऊं छा करियां? रसूल ताला फरमायो तलवार खण काफ़िरनि सां वञी विढ़। 5 मिंट अॻु में काफ़िर हो मुसलमाननि सां पियो विढ़े, 5 मिंटनि खां पोइ वरी तलवार खणी काफ़िरनि सां पियो विढ़े, मारिजी वियो, शहीद थी वियो। जॾहिं अल्लाह जे रसूल पंहिंजे पाक हथनि सां शहीदनि जा लाश जमा कया तॾहिं साहबा खे फरमायो हिन भाउ जो लाश बि रखो शहीदनि सां गॾु, आउं हुन नबूवत वारी अखियुनि सां ॾिसां पियो त हीअ हमरा जन्नत में पियो वञे। हाणे 5 मिंट जा कलमो पढ़े, इहो उहो सहाबी हो जंहिं हिकिड़ी बि नमाज़ कान पढ़ी, इहो उहो सहाबी हो जंहिं हिकिड़ो बि रोज़ो कोन रखियो, इहो उहो सहाबी हो जंहिं हिकिड़ी बि क़ुरान जी आयत कान सिखी, न क़ुरान सिखी, न नमाज़ पढ़ई, न रोज़ो रखई, न हज कई, मुसलमान थियो, कलमो पढ़ई, वरी विड़ियो वञी काफ़िरनि सां मारिजी वियो, जन्नत जो धणी थी वियो। सस्ती जन्नत जिहाद में अथव। मीठा मीठा हड़पड़ पर कड़वा कड़वा तू भाई भक्त है। हेलो हेलो भाई सुभान अल्लाह। तकलीफ टकेगी का नहीं? एड़ी सुन्नतों तो हुजन खुदा करे। ही वक्त जिहाद जो है बुधी जो सुभान अल्लाह। हिकड़ी सहाबा किराम जी जमात वई है जिहाद पई करे पर दुश्मन जो मुल्क फतह कोन पे थिए। सहाबा किराम पाण में मसलो था कन, छा मसलो जो पाण के फतह नसीब कोन थी थिए? मसलो छा पाण में सलाह को त पाण का सुन्नत रसूल रही हुई है। सहाबा किराम पाण में मशवरो कयो त पाण इलाही दी थियन दंदण कोन ॾिनो आहे मिसवाक। अमीर साहब हुकुम कयो सुभाणे सॼी फौज दंदण पटे अचो, दंदण सब सहाबी दंदण पिया हणन। हल सब सॼी फौज हिक ही वक्त में दंदण उन्हनि जे हथनि में। सीआईटी चेक कयो काफ़िरनि जे सीआईटी मुसलमान बिना अॼु दंद पिया तिखा कर ये सुभाणे असांखे चक विझंदा खाईंदा पट रपोट वञी ॾिनई त मुसलमान सफ़ा मत छॾे विया दंद पिया तिखा कनि। सुभाणे न को तीर न को तलवार बाक़ाइदे हीअं पाके चक विझी इहा त रपोट वई त दुश्मन जा पेर उखड़ी विया। ॿिए ॾींहुं मिंटनि में मुल्क फतह थी वियो। हिकिड़ी रसूल जी सुन्नत ज़िंदा थी मुल्क फतह थिया। तवा सब मुसलमान पाकिस्तान जा अॼु जो अॼु सब जा सब रसूल जी हिन सुन्नत के ज़िंदा करे पंहिंजे चेहरे मुबारक ते रसूल जी सुन्नत के ज़िंदा करे ॾाढी रखायो। कसम खुदा जो अमेरिका पंहिंजे मुल्क में हंगी वरी उन्हीं सां रागो न करे त मूंखे जी वड़े थी चइजी पाकिस्तान सॼो मुलनि सां भरिजी वियो। क़ुर हणण भेड़ा दहशतगर्द अची विया रुॻो ॾाइयूं हणण भेड़ा मरिया जी लाल हिकिड़ी रसूल जी सुन्नत दुश्मन जा हाँ फाड़े विझंदी। भाई में वक्त जिहाद जो चओ इंशाअल्लाह जेकॾहिं आलम जे क़यादत में जिहाद जो नारो लॻो त हिन कादियानी हुकूमत जे ख़िलाफ़ जेकॾहिं जिहाद जो नारो लॻो मुल्क जे फतह ख़ातिर आलम जे क़यादत में त चओ इंशाअल्लाह मरण मारण लाइ तयार थी वेंदासीं। आलम सां गॾु कुलो कुलो में मिलाए जिहाद कंदासीं। कादियानी हुकूमत जो तख़्त ऊंधो कंदासीं। पंहिंजे मुल्क जो तहफ़ुज़ कंदासीं। पट के ॾाढी मदरसे में मस्जिद क़ुरान जे तालीम जो बचा कंदासीं पर इंशाअल्लाह मैदान जिहाद में ईंदासीं। अल्लाह से कहा जे ने जिहाद जे जज्बे के कबूल फरमाए। हाय रसूल तो के बशीर करे मोकलियो सी, तो के नज़ीर करे मोकलियो सी, तो के दाई बनाए मोकलियो सी, दावत दींदड़ ये रसूल जा लक़ब आखिरी लक़ब नहीं। हाय रसूल तो के सिराज मुनीर करे मोकलियो सी। सिराज मुनीर रोशन सिज रसूल जो शान जने अल्लाह जी कुरान में बयान कयो त नालो खई सिज जो मुझे महबूब ईअं अथव जीअं सिज। छो हमेशा ॿियो केरु ॻाल्हि न सम्झंदो आहे न त ॿिए शइ जो नालो खणी पोइ हुनखे ॻाल्हि सम्झाइबी आहे। आउं अॼु आयो हुउसि हिते भाई जतई में पोइ हिते तव्हांजे मदरसे जो अॻुवान मौलवी साहिबु कहिड़ो जतई हिज़बुल्ला हा हिज़बुल्ला साहिबु हिकिड़ो सूफ़ खारायो ॾाढो मिठो
अच्छा